कलाक ॿ अची विया साईं। छा था चवनि? कोन था अॼु का शइ कोन। छा मसलो आहे? छोकिरो बीमार आहे त छा था चवनि? कोन था ॾियनि दवा। बस उहे ॿारनि खे मलो आहे बीमार आहिनि इलाज लाइ ऐं हड़ताल कई वेठा आहिनि। अञा वेठा आहियूं बीठा चए था 11 बजे खुलंदो हले ॾींदा दवा न ॾींदा। अञा त हिते वेठा हूं जॾहिं छॾनि पोइ छोकिरी खे टोको हणंदा। अच्छा छा था चवनि? अञा विया ई केर हूं दर बंदि आहे। टुक्का लगवानी है। छा था चवनि? बस यहाँ अभी हम आए हैं। तंग होकर बैठे क्या करें। दरवाजा नहीं खोल रहे? नहीं खोल रहे दरवाजा। ना डॉक्टर साहब ना पैसे हैं घर के प्राइवेट डॉक्टर को दिखा ले और ना ही दुकानें बंद करें शहर बंद करें। भूख से तो दुनिया मर जाएगी, तो कोरोना से तो जो मरना भूख से दुनिया मर जाएगी। बच्चे को दस्त है उल्टी। दस्त है जी। ऐं छोकिरे जे इलाज लाइ आहे डॉक्टर बंदि कयो वेठा आहिनि अस्पताल असांखे ॾीन नथा। ॿुधनि कोन था? ना ॿुधनि कोन था। असीं ग़रीब मिसकीन असांजा बच्चा बेरोज़गार वेठा आहिनि। इलाही टाइम थियो आहे कराची धिका खाई आया हिते बेरोज़गार वेठा आहिनि। बनियूं अथनि कायूं कोन था तगार जो कमु कयूं मज़ूर माण्हू धिकजे हिते अचे जवाबु ॾिनसीं किॾां वञूं ग़रीब मिसकीन। कल्ह पायासीं अॼु पाया हुई चवंदा पगारूं वधायो ऐं अस्पताल बंदि लॻी पई। असीं ॿार नंढा वठी परेशान थिया आहियूं। गर्मी में 11 बजे खोलींदासीं इहो हिन जो मुतालबो आहे। प्राइवेट में असांजी गुंजाइश कोन्हे फीस भरणु कोन्हे का, उन करे सिविल हॉस्पिटल में अचूं था सिविल में अचूं था जॾहिं यादि चवंदा तॾहिं सदाईं बंदि कयो वेठा आहिनि। असांजा एहतजाज हले पियो। ही एहतजाज असांजे सिर्फ़ु हक़ूक़ लाइ न आहे, ही आम आवाम जे लाइ आहे। असांजी आवाम परेशान थी थिए, असांजा पेशेंट परेशान थिए थियनि, असांखे उन शइ जो ॾुख आहे। ठीक हुकूमत खे इन शइ जो अहसासु न आहे। असां हुनखे अहसासु हुकूमत खे ॾियारणु था चाहियूं त असांजे जेके चार्टर ऑफ डिमांड आहिनि उहे पूरा करे छॾियो। असां नथा चाहियूं त असांजा मरीज़ दरबदर थियनि। हमें कोई शौक़ नहीं है एहतजाज करने का, लेकिन हुकूमत सिंध के कानों पर कोई जूं नहीं रुक रही है। हम नहीं चाहते हैं कि ये गरीब लाचार बेबस जो मजबूर मरीज़ हैं ये हमारी वजह से परेशान हो। लेकिन हम तो हमेशा अपनी हुकूमत के साथ शाना बशाना खड़े रहे। फ्रंट लाइन पे काम किया है। आने वाला पेशेंट किस बीमारी का शिकार है ये हमने कभी भी नहीं देखा, लेकिन हमारा हक है रिस्क अलाउंस देना, तो हमें रिस्क अलाउंस दिया जाए। रेवेन्यू खे तव्हां पंहिंजो रिस्क अलाउंस ॾियो पिया, वापडा वारनि खे ॾियो पिया, जेके फ्रंट लाइन सोल्जर जंहिंखे चौका जंहिंखे तव्हां सलूट पिया कयो उन्हनि खे तव्हां रिस्क अलाउंस जेको आहे सो उन्हनि खे ॾियो ई कोन था।